नाज़िर सांगड़ जी डिप्टी कमिश्नर सारा जावेद ऐं सिंझोरे जी असिस्टेंट कमिश्नर जवेरी अशरफ सां शाहपुर जाकर भट्ट सां हादसो पेश आयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था नादिर बुर्दी खां। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सांगड़ शाहपुर जाकर में नादरा ऑफिस के वेझो डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद जी सरकारी गाड़ी सां हादसो पेश आयो आहे, जिन नतीजे में गाड़ी में सवार डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद ऐं असिस्टेंट कमिश्नर सिंझोर जवेरी अशरफ ऐं ड्राइवर मामूली तौर जख्मी थी पिया आहिनि, जिनखे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जिस हादसे में गोठ गुलमंद डायरी जो रवासी जतई ब्रह अस्पताल शख्स गाड़ी जी टक्कर में जेको आहे ज़ख्मी थी पियो आहे, जेके जल्दी जोगी हालत में नवाब शाह रेफर कयो वियो आहे। ॿुधायो थो वञे त डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद ऐं असिस्टेंट कमिश्नर सांगड़ मां कमिश्नर सईद बिनिद्राबाद मीटिंग लाइ शख़्स लाइ वञी रहिया हुआ। शाहपुर चाकर भरिसां रोड पार कंदड़ शख़्स खे बचाईंदे गाड़ी रोड साइड में बीठल बस में टक्कर थी पियो, जिन नतीजे में रोड पार कंदड़ शख़्स जेको आहे ज़ख्मी थी पियो, जिनखे इलाज लाइ नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त गाड़ी में सवार डिप्टी कमिश्नर सांगड़ ऐं असिस्टेंट कमिश्नर सिंझोर ऐं ड्राइवर जेके मामूली तौर ज़ख्मी थी पिया आहिनि, जिनखे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।